नाज़रीन, गडापे जो मेमण ॻोठ में माई न्याणी जी दरगाह ते गदलाण खां पाक माहौल जे नाव हेठि अवामी प्रेस क्लब तरफ़ां मलीर मुशाइरो मुनक़िद कयो वियो। मुशाइरे में नाले वारनि शाइरनि, अदीबनि, दानिशवरनि ऐं प्रोफेसरनि समेत सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक तफ़सील मंजूर सोलंकी जी हिन रिपोर्ट में। मलीर जे इल्म अदब ऐं तख़लीकारनि खे मञदा तौरु गदलाण खां पाक माहौल जे नाले मलीर मुशाइरो तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें शाइरनि, अदीबनि, दानिशवरनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते इन्हनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त शाइरा असांजे शाइरी जो, असांजो लोक अदब, असांजो आवाज़ जेको आहे उन जो हिकिड़ो हिसो आहिनि। मलीर में घणे ॾींहंनि खां वठी 2007 खां पोइ ही पहिरियों मुशाइरो थिए पियो, जंहिंमें काफ़ी वॾे तादाद में दोस्त ते गॾु थिया आहिनि। तव्हांखे मुबारक ॾींदुसि प्रेस क्लब जे तमामु साथियुनि खे, अवामी प्रेस क्लब जे, जिन ही मेड़ो मचायो आहे, सभिनी खे गॾु कयो आहे। खोड़ अहिड़ा नौजवान जेके लिखियल ज़ाहिर थी, पर सुठी ॻाल्हि आहे, प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं आहिनि। शाइरी सुठी शइ आहे, माण्हूअ खे जीआरे थी, माण्हूअ जी ईअं तव्हां सम्झो त जेको तव्हांजो मौज़ू आहे माशाअल्लाह, उन हवाले सां त ख़ैर हिते घटि शाइरी पढ़ी वई, पर जिन बि शाइरी पढ़ी सुठी ॻाल्हि आहे। सर मुंहिंजे ख़्याल में माण्हुनि खे पंहिंजे धरतीअ सां, पंहिंजे धरतीअ वासियुनि सां, धरतीअ वारनि सां माण्हुनि खे घटि में घटि त बि उत्साह त आहे त। ऐं हीअ जेको असांजो ख़ासि करे मलीर जे माण्हुनि जो जेको समाज आहे, उहो ईअं सम्झो त असांजो सुतल समाज आहे, जंहिंखे तव्हां जाॻायो आहे। वसवारनि खे त मलीर मां थींदड़ रीति जी चोरई ऐं जेका गदलाण आहे उनखे ख़तमु कयो। छो त मलीर सिंध जी कराची आहे, मलीर सिंध जी सिसी आहे, ऐं असां कराची ऐं सिंध जा समूरा माण्हू इन शइ जी भरपूर मुखालफ़त था कयूं त जेका गदलाण कई पई वञे ऐं जेके रोड रस्ता ते न आहिनि। कराची हिकु बैनुल अक़वामी शहर पियो सॼो वञे, ऐं उन में जॾहिं रोड तां अचूं था त उते रोड जा माण्हू ऐं ॿ गाॾियूं क्रॉस कोन थिए करे सघनि, ऐं खॾा आहिनि, ऐं जेके गटर नाला आहिनि उहे बि उन्हनि नदियुनि में आहिनि जितां माण्हुनि जो रोड घर आहिनि ऐं वेझाई में, ऐं उतां गदगान थिए थी। इहा गदलाण ख़तमु करे वाकई मलीर सां नाइंसाफ़ी थिए पई। हालांकि मलीर त बरसर इक़्तिदार जेका आहे हुकूमत उन लाइ अॻियां ई अॻियां हूंदो आहे, ऐं हितां जा माण्हू ॾाढा जियाला ऐं जिदार आहिनि, उहे कम बि कनि पिया। हीउ जेको मुशाइरो कोठायो वियो आहे मलीर में, त इन में असांजा शाइर जेके आहिनि ज़ाहिर आहे इन ॻाल्हि जी निशानदेही कनि पिया त मलीर में जेको कुझु थिए पियो इन ते नज़र रखणु ज़रूरी। ॾात धणियुनि खे इहो मौक़ो ॾिनो त हू अची पंहिंजी शाइरी ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार जेको आहे पेश कनि, त जीअं इहो आवाज़ ऐं ख़ासि तौर ते माहौल जी गदलाण ख़िलाफ़ जेको आवाज़ आहे उहो सिविल सोसाइटी ताईं पहुचे। मुशाइरनि जे नाले ते अहिड़नि मेड़ाकनि जी असांखे सख़्तु ज़रूरत आहे, ऐं छो त असां हिन हणण वठां जे दौर में को कंहिंसां गॾु न आहे, ऐं उन्हनि माण्हुनि खे सेड़े हिकु जॻह ते गॾु करणु पहिरीं त इहा वॾी ॻाल्हि आहे। तमामु ज़बरदस्त आहे, ऐं मुख़्तलिफ़ ख़्यालनि खे ऐं मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि खे ऐं हिते जा जेके मलीर जा जेके बाशोर माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे हिते मुशाइरे जी सूरत में हिते गॾु कयो आहे मलीर जे मसइलनि खे हल करण जे लाइ। इहा हिकिड़ी तमामु सुठी पेशरफ़्त आहे। मलीर मुशाइरो तक़रीब में शरीक सियासी समाजी अॻुवाणनि, तोड़े अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि चयो त हिन क़िस्म जूं तक़रीबूं सॼी सिंध में थियणु खपनि। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंजूर सोलंकी, आवाज़ टीवी, गडा।